ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। कोट लालू वेझो अमन चौदगी में हथियारबंदनि हथां क़तल थी वियल नींगरी समेत 3 ॼणनि जो क़तल केस दाख़िल कयो वियो। 3 सुञातल ऐं 3 अणसुञातल जवाबदार नामज़द कया विया आहिनि। मक़तूल आशिक़ राजपर जे भाउ जी फरियाद ते रजिब चांग, यासिर ऐं ज़हूर चांग समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। केस दाख़िल थियण बावजूद का गिरफ़्तारी अमल में न अची सघी। एक बार ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। कोट लालू वेझो अमन चौदगी में हथियारबंदनि हथां क़तल थी वियल नींगरी समेत 3 ॼणनि जो क़तल केस दाख़िल कयो वियो आहे। 3 सुञातल ऐं 3 अणसुञातल जवाबदार नामज़द कया विया। मक़तूल आशिक़ राजपर जे भाउ जी फरियाद ते रजिब चांग, यासिर ऐं ज़हूर चांग समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। केस दाख़िल थियण बावजूद का गिरफ़्तारी अमल में न अची सघी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कोट लालू वेझो अमन चौदगी में हथियारबंदनि हथां क़तल थी वियल नींगरी समेत 3 ॼणनि जो क़तल केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुबैर मरी खां। जी ज़ुबैर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। कोटला लॻो उमन चौदगी में इतवार ॾींहुं हथियारबंदनि हथां क़तल थियल 3 ॼणनि आशिक़ राजपर, इलाही बख़्श राजपर ऐं 5 साला नींगरी सदोर राजपर जो क़तल केस कोटलाल थाणे ते मक़तूल आशिक़ राजपर जे भाउ साजिद राजपर जे फिरियाद ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो आहे, जंहिंमें 3 जवाबदार रजब चांग, यासिर चांग ऐं ज़हूर चांग खे नॉमिनेट कयो वियो आहे। जॾहिं त वाज़े रहे त जवाबदारनि ईद वारे ॾींहुं उमन चौदगी स्टाफ ते टिनी मक़तूलनि खे क़तल कयो। हिन महिल ताईं केस दाख़िल थियो आहे, जंहिं हिन महिल ताईं पुलिस पारां का बि जेको आहे गिरफ़्तारी न अची सघी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुबैर अपडेट करण लाइ।